अस्सलाम वालेकुम नाज़रीन सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां रतदरो मां ख़बर शेयर कंदा हलूं। रतदरो भरिसां ॻोठ भांडोकोबे में डिप्टी डायरेक्टर एक्साइज़ एंड टैक्सेशन कराची ऐं सुमरा एहतियात पाकिस्तान के मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी साबिर अली सुमरो की वालदा की वफ़ात ते साणसा ताज़त जो सिलसिलो जारी है, जंहिंमें सुमरा एहतियात पाकिस्तान के ज़िला लाड़कान जो सदर एडवोकेट नसरुल्लाह सुमरो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जावेद अहमद सुमरो, वाहिद बख्श मेहमान साफ़ी नदीम अली तईम ऐं ॿियनि सननि सां दुख जो इज़हार ऐं ताज़त करे मरहूमा जी मग़फ़रत लाइ दुआ घुरी वई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।